थाणो बोला खान में अवां खे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट करे रहिया घनश्याम दास सामनाणी। सरी शहर के समाजी शख्सियत महेश कुमार वैसनाणी, डॉक्टर प्रहलाद मल वाटवाणी, मामा पूरन दास डडाणी, भगत कन्यालाल वेसी मल डोलाणी पारां PPMPH ज्ञानचंद ईसराणी के हैदराबाद डिवीज़न के PP मदर विंग जो जनरल सेक्रेटरी थियण ते मुबारकूं ॾिनियूं आहिनि। हाणे मौक़े ते इन्हनि जो चवणु आहे त ज्ञानचंद ईसराणी कोहिस्तान जी हसीन ख़ूबसूरत वादी शहर सरी जे जन्म भूमि जो बहादुर ऐं ग़रीबनि जो यार, सभिनी सां खुली मिली मुल्क के मिलंदड़ मज़बूत जज़्बो रखंदड़ वॾे दिल जो मालिक, कोहिस्तान जी सियासी तौर कदावर शख्सियत, सिंध जी तारीख़ में सभिनी खां वधीक वज़ारतुनि जा कलमदान रखंदड़, गुज़िरियल दौरे हुकूमत दौरान समूरी सिंध में तरक़ियाती कमनि जा रिकॉर्ड क़ाइमु कंदड़, सियासत में अवामी अॻवान जो ख़िताब पाईंदड़, समाज में सखावत जो मिसाल ठाहींदड़, ग़रीब मिसकीन माण्हुनि सां हक़ीक़ी मुहबत कंदड़ बा अख़लाक़ शख़्सियत आहे।